अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां कुझु क्वेश्चन्स पढ़ूं था जेके फेमस क्वेश्चन्स आहिनि, ईंदा रहंदा आहिनि लेक्स ऑफ सिंध जे बारे में, सिंध जी नदियुनि जे ढंढुनि जे बारे में। कॾहिं कंहिं ढंढ जे लाइ पुछंदा आहिनि त कहिड़े शहर में आहे, कॾहिं चवंदा आहिनि त फलाणो किथे दफ़न आहे, कॾहिं पुछंदा आहिनि त फलाणे जी केतिरी ड्रेग आहे। सो उहे सभई जेके बि पॉसिबल आहिनि अची सघनि था, क्वेश्चन ईंदा रहंदा आहिनि। मां उहे हिन में अव्हांखे ॿुधायां थो। पहिरियों आहे त मंछर ढंढ, मंछर लेक किथे आहे? जामशोरो में आहे। ऐं कींझर ढंढ, इहे ॿई मशहूरु आहिनि तमामु घणियूं। कींझर किथे आहे? ठठे में। हाणे कींझर जे लाइ जेका कींझर जे लाइ लतीफ़ साईं बि ॻायो आहे जंहिं किसे खे, उहो आहे फेमस किसो जेको कींझर सां कंसर्न आहे, उहो आहे नूरी जाम तमाची। ऐं कींझर ते उन्हनि जी विच दरिया में क़बर बि आहे। टियों आहे विच लेक इज़ नोन एज़ पैराडाइज़ ऑफ बर्ड्स, परंदनि जी जन्नत कहिड़ी लेक खे चवंदा आहिनि? हाले जी ढंढ खे, जेको ठठे में आहे जेका, उनखे परंदनि पखियुनि जी जन्नत चवंदा आहिनि। चोथों करार लेक, बिटशाह ते आहे। ऐं बिटशाह शेख अयाज़ इन ई ढंढ ते दफ़न आहे, इन ई ढंढ ते शेख अयाज़ बि दफ़न आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि अची सघे थो शेख अयाज़ कहिड़ी ढंढ ते दफ़न आहे, इन करे इहो बि हेठां लिखियलु आहे। पंजों साल्टी लेक, अंग्रेज़ी में, सिंधी में सारण ढंढ, इहा थरपारकर में आहे। छहों क्वेश्चन थी सघे थो त धलियार लेक किथे आहे? उहा सांगड़ में ई आहे। सतों मुखी लेक, उहा बि सांगड़ में आहे। ऐं ड्रिग लेक, इहा कंबर शहदाद कोट में आहे। कंबर में शहदाद कोट जो शहर आहे कंबर। नौ अमल लेक, इहा बि कंबर में आहे, शहदाद कोट में। सोनेरी लेक, सोनेरी लेक ठठे में आहे। शकूर लेक, इहा कॾहिं कॾहिं हीअं क्वेश्चन अची सघे थो त उहा नदी कहिड़ी आहे, उहा लेक कहिड़ी आहे जेका इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में आहे। त इहो जेको आहे ईअं क्वेश्चन ईंदो आहे, त उनजो जवाबु आहे शकूर लेक। शकूर लेक वाहिद ढंढ आहे जेका इन ॿिन्ही जे विच में थी अचे, पाक ऐं इंडिया जे विच में। साध बेलो आइलैंड आहे असांजो सखर जो, उहो किथे आहे? उहो इंडस रिवर आहे, इंडस रिवर में ई आहे उनजो ई हिकिड़ो, उन में ई आहे इहो आइलैंड, इंडस रिवर में। पर आहे किथे साध बेलो, अगरि को पुछे त, या क्वेश्चन अचे त उहो सखर में आहे। इंडस रिवर जी लेंथ छा आहे? व्हाट्स लेंथ ऑफ इंडस रिवर? 2700 किलोमीटर सिंधु दरिया जी लेंथ आहे। तिब्बत इज़ नोन एज़ मदर ऑफ इंडस रिवर, तिब्बत खे सिंधु दरिया जी मदर सॾींदा आहिनि। सिंधु दरिया ते 6 बैराज आहिनि टोटल, अची सघे थो त केतिरा बैराज आहिनि, पर 3 उन्हनि मां सिंध में आहिनि, सखर बैराज, कोटड़ी बैराज ऐं गुडू बैराज। हे ई कुझु फेमस MCQs आहिनि जेके ईंदा रहंदा आहिनि, रिपीट थींदा रहंदा आहिनि सिंध जी नदियुनि ढंढनि जे बारे में। ऐं इन खां अलावा कुझु ॿिया बि MCQs आहिनि ॿियनि शयुनि ते, उहे मां जल्दी अपलोड कंदुमि। तेसिताईं मूंसां गॾु रहो। ख़ुदा हाफ़िज़।